बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अज एक दफ़ो ॿीहर तव्हांखे अॼु हिकु कहाणी ॿुधायां थो ऐं अॼु जी कहाणी जो उनवान आहे नाफ़रमानी जी सज़ा। हिकु दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकु ॻोठ में वारिस नाले हिकु छोकिरो रहंदो हो, जंहिंजो पीउ उन जे नंढे हूंदे ई गुज़ारे वियो हो। वो पंहिंजी वालिदा सां गॾु अकेलो घर में रहंदो हो। संदसि वालिदा हिन सां तमामु घणो प्यार कंदी हुई, पर वारिस खेसि सताईंदो रहंदो हो। घर में हर वक़्तु बिजली जी तारनि सां हरकत पियो कंदो हो। संदसि वालिदा खेसि अहिड़ी हरकत करण खां रोकींदी हुई ऐं चवंदी हुअसि त पुटु बिजली जी तारनि सां हरकत न कंदो कर, पर हू वालिदा जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾींदो हो। हिकु ॾींहुं वारिस घर जे पखे खे खोलियो ऐं उनखे पाणी सां धोई लॻाए वरी बटण खे ऑन कयईं त पखो न हलियो, जंहिं ते पखे जे परनि खे आङुरियुनि सां फेराइण लॻो, पर पखो पाणी पवण करे शार्ट थी वियो हो। वारिस जे हथ लाहिण सां ई हिन खे करंट लॻो ऐं हू पट ते किरी पियो ऐं बेहोश थी वियो। मुंहिंजी वालिदा रड़ियूं करे पाड़े वारनि खे सॾु कयो ऐं वारिस खे इस्पताल खणाए वई। जॾहिं वारिस खे होश आयो त पाण खे इस्पताल में ॾिठईं। मुंहिंजे चौधारी माण्हू बीठा हुआ। मुंहिंजी वालिदा हिन जे भरिसां वेठी रुनी। वारिस खे करंट एतिरो त कमज़ोर करे छॾियो हो जो हुनजे वात मां आवाज़ बि न पियो निकिरे। ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ मस वञी हलण जहिड़ो थियो ऐं पंहिंजी वालिदा जे पेरनि ते किरी वई माफ़ी वरितईं ऐं अॻिते अहिड़ियुनि हरकतुनि खां तौबा कयईं। दोस्तों जेकॾहिं वीडियो सुठी लॻे त हिन खे लाइक ऐं शेयर कजो ऐं कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं मुंहिंजे फेसबुक पेज खे लाइक ऐं फॉलो कयो ऐं यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो ऐं बेल आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो ताकि अगली वीडियो की नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुची सके। जज़ाकल्लाह।